अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मिस्ल लहु वला मिसाल लहु वनशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नहु मन यत्तक़ि व यस्बिर फ़इन्नल्लाह ला युज़ीअु अजरल मुहसिनीन। फ़इन्नल्लाह ला युज़ीअु अजरल मुहसिनीन। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। तौहीद की अमानत सीनों में है हमारे, आसान नहीं मिटाना नामो निशान हमारा। बातिल से दबने वाले ओ आसमान नहीं हम, 100 बार कर चुका है तो इम्तिहान हमारा। सना गो पत्ता पत्ता है खुदाया दम बदम तेरा,
आसमां तेरी ये मौजूदो अदम तेरा। जो दुनिया में तेरा खा कर तेरी शिकवा करे या रब, तअज्जुब है कि उन पर भी रहे लुत्फो करम तेरा। वो मुअज़्ज़ज़ थे ज़माना में मुसलमान होकर, हम ख्वार हुए हैं तो तारिके कुरान होकर। कदर कुरान दा क्या जानन ए दुनियादार कमीने, कदर कुरान दे जानन वाले वन सुतड़े शहर मदीने। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, तो गले में डाल लो तो के मोहम्मद की गुलामी का। दरूद शरीफ बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूमिन लक दाइमन अबदा। दोस्तों, मुझी आदत है तो कुछ जाए के तब्दील कराई। जैन दरूद पढ़ियो है वो थोड़ो थोड़ो करीब थी अचे। जाए जी तब्दीली में बरकात हैं जेके हदीस में असा के मालूम चले। हुजूर जन जाए जी तब्दीली कराईंदा हा। जाए जी तब्दीली में वली रहमत जी बरकतूं थींदियूं हन। हुजूर जन जी एक दफे नमाज कज़ा थी, पान फरमाओ कुछ जाए तब्दील कयो। कुछ जाए बुखार शरीफ में तो जाए तब्दील क्यों, थोड़ो अगते वनी करे वो कज़ा नमाज अदा क्यों। इंसान बेदार भी थी पवंदो आ, होशियार भी थी पवंदो आ। थोड़ो चुरपुर इंडिया तो निंद्र जो दौरो भी खत्म थी पवंदो आ। इन करे थोड़ो होशियार थियो, बेदार थियो, चंगी तरह सुजाग थियो तो कुरान शरीफ दिल ते लहे। दोस्तों, अल्लाह ताला जो वडियूं रहमतूं हन, मथा हिक रहमत आ पर सूरतूं उन जो ब है। उन जो सूरतूं एक किताब जी शिकल में, ॿियो रसूलुल्लाह जी सूरत में। रहमत सागी आ, वह किताब जी सूरत में लथी तो कुरान बनजी वही। अल्लाह जी रहमत सागी लथी इंसानन जी सूरत में तो मोहम्मद मुस्तफा जो खाको बनजी वो। तवज्जो रखजो। दोस्त चिट्ठी मोकलिया मुझे, अल्लाह कहिड़ो दोस्त आ, सिपाही न हुजे। दोस्त चिट्ठी मोकलिया है, अब मासा वरी चिट्ठियों ये लगल होंदियूं। बाबा ॿिया भी मौलविया आहिनि। सैयदना अमीर माविया रज़ी अल्लाह अन्हु जे मुतलिक कुछ रोशनी विझंदा। अब हज़रत सैयदना, हाणे मां मौजू पंहिंजे खां हटां थो। इन चिट्ठीअ जे करे छा कयूं? असां रात हिकड़ी जाइ ते हुयासे। तवज्जो कजो, नादान दोस्त खां अल्लाह ताला बचाए कि दोस्त सहाबा जा नादान दोस्त है कि असां जा यार सहाबा जा
नादान दोस्त जोर सां चओ नादान मां साबित कंदुसि मां ये धुको न हणंदो आहियां नादान दोस्त हैं कुछ सहाबा जा असांजा दोस्त इन वीचारा सादा हैं नादान बेवकूफ दोस्त के खबर न पवंदी आहे त मां पाण खे गारियूं ॾियां थो या ॿिए खे गारियूं ॾियां थो अब ॻाल्हि सम्झो अदा थो हिकिड़ो चरियो माण्हू उथी आयो खीसे में 2-3 अखरोट खणी आयो समझो था छा अखरोट खणी आयो 3 दाना ज्यादा जेको बुधाइंदो त 3 दाना अखरोट मांजे खीसे में पिया आहिनि जेको बुधाइंदो उनखे ये 3 अखरोट ॾींदुसि घणा घणा बुधायो घणा दफ़ा बुधाए जोर सां हाने हिकड़े बुधायो त साईं तव्हांजे खीसे में 3 अखरोट आहिनि त हिन चो कहिड़े कमीने तोखे बुधायो यो कंहिंखे चई कमीने बाबा ॻाल्हि सम्झो यार थोरी कुछ सादा माण्हू पाण खे पाण गारियूं ॾींदा आहिनि ख़बर न पवंदी आहे उन्हनि राति असां अहिड़ी जाइ ते हुयासीं उते हिकिड़ो मौलूद पढ़ियो नालो नथो वठां तव्हांजो मशहूर मारूफ मौलूदी आहे सखर जो उन उते मौलूद पढ़ियो मौलूद पढ़ंदे पढ़ंदे आख़िर में हिकिड़ो मिसरो चई त जेको अमीर माविया सां विढ़ंदो असांजी उन सां दुश्मनी आहे जंग आहे जेको अमीर माविया सां विढ़ंदो असांजो दुश्मन आहे जेको अमीर माविया सां विढ़ंदो उन ते लानत आहे ॻाल्हि सम्झो अथव मां चयो दोस्त जॾहिं हो मौलूद चई बस कई त मां चयो हेॾे ता बाबा ये मौलूद कहीं ठाहियो आहे जैसे नालो मांखे बि न ईंदो आहे मां चयो पोइ तूं छो चयो जैसे बस मां ईअं हिते मूंखे फरमाइश थी कुझु छोकरनि जी सिपाही साहबा जे छोकरनि जी इन करे मां चयो मां चयो बाबा सोचे त चओ हज़रत अमीर माविया सां कंहिं जंग कई ही या खबर थी मां चयो चूत वो तो हज़रत अली कई ही कंहिं कई जोर सां हज़रत हैदर करार अलीउल मुर्तजा जंग कई ही जंगे सिफीन ॻाल्हि सम्झो था तू जो चए थो जेको अमीर मावे सां विढ़ंदो मां उन सां विढ़ंदुसि माना तू अली सां विढ़ंदे तू जो चवे थो त जेको अमीर माविया सां विढ़ंदो मुंहिंजे उन ते लानत आहे यो कंहिं ते लानतूं थो विझे थो सहाबा जो तर्जुमान आहे या सहाबा खे गारियूं ॾियण वारो अब ॻाल्हि सम्झो यार ॾाढी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे मतलब जहिड़ो बि हो पर इहो मतलब ओॾे बि फिरे पियो तू लिखिया था चिठी सही है अब वियो वियो ओ मुंहिंजा सोना मां जमात के समझाईंदो तुझी जमात ना है जमात मुंहिंजी आहे तू ॻाल्हि समझ थोरी ये लफ्ज़ चवण उन जा सुठा मां तो पुछां इहो लफ्ज़ चवण उन जा सुठा हा तू तो फेराए न मां छा कयां हे चिठी अचण सां मूंखे तव्हां ॾिनी मां त कोन फेरायो वो मां सब ॿुधायां थो वो सब ॿुधायां थो पर तुंहिंजी ख़राबी भी समझायां थो अब थोड़ो तवज्जो रखो दरूद शरीफ बुलंद आवाज अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूम लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, नादान दोस्त तमाम तबाही जो बायस।
मुखे एकड़ो मिसाल याद अचे तो असांजे किताब अरबी में जने पढ़ंदा से तो अरबी सिखाईंदा एकड़े हमराह जो भोलो दोस्त हो वो काका मख थींदिया जिदण हुआ नकते दोस्त जे ते वेहे पई दोस्त बीमार पयो हो अखियूं ॿूटियूं वो वरी भोलो न जो वो मखियूं उडारे पयो नेठ बेचारो न मुड़ियो वह मख मुड़े न पई हिन खां परे न पई थे तो उन भोले हेडो पत्थर खयो कहीं सियाणे डिठो अबा हे छा करे थो हो बेचारो बीमार पियो हणदेस अचे न मुंहिंजो दोस्त आ पर इन जे नक ते मख वेहे थी इन मख के न छडींदो जरूर हणदो मां छड़ो वेहे अब गाल समझो थोड़ी हाने इयो जो हणे पियो भीतर मख के इन भीतर सा दोस्त जो कम लहे पियो या न पियो लहे यार हे केड़ा भीतर हन जे के तू शीए के हणे थो पयो उन सा पंहिंजे दोस्तन जा कम थो लाए वेठो मां तवा के एकड़ो अदना अंदाज समझाया बुधो कुरान शरीफ में सूरत हदीद खोलियो केड़ी सूरत उनमें अल्लाह जी जात साफ अंदाज में बयान फरमायो सहाबा के मुतालिक सहाबा एडियो अजीम हस्तियों एडियो अजीम हस्तिया जो एकड़ो सहाबी बुखारी शरीफ में आहे जंगे खैबर में हुजूर वट सुबह जी नमाज का पोए आयो चे अल्लाह जा रसूल मां ईमान आण्या थो तवाजे दोस्त थी रहंदुस हुजूर जन उनके ईमान सिखारियो हुजूर सां गड वेही रहो ओचतो बाहरों तीर आयो अन्ना ज़ुहर जी नमाज न थी तो उन सहाबी बेचारे जी शहादत थी वई उन सहाबी जी जोर सा छा थी वई शहादत थी वई असांजे उलमा लिखियो आ इन हिक नमाज भी न पढ़ी हिक रमजान जो रोजो भी इन हिकड़ो हज भी न कयो इन हुजूर सां गड तलवार भी न हलाई पर असांजो अकीदो आ अमीर माविया सैयदना अमीर माविया सब चो रजी अल्लाह वो तो वडी हस्ती ही पर एड़ो सहाबी जे नबी सा नमाज भी न पढ़ी इनिया सहाबिया जो भी दर्जो एडो आलिया जो दुनिया जा पीरान पीर हजारे लखे गडायो त इन सहाबिया जे पेरन जी मिट्टी जे बराबर भी न थी नारे तकबीर शाने सहाबा मकामे सहाबा जमीयत उलमा इस्लाम दोस्तों सहाबा के लाए कुरान चवे सहाबा शाहिदे रसूल हैं दावा नबूवत जी मुझे सोने मोहम्मद कई शहादत सहाबिन दिनी तवा सा होया से चंद्रबाद कयो नबी गालायो बाबा तवा डिठो चंद्रबाद थियो चंद्र सा कोन डिठो पर बुधायो कहे साहबा किरा साईं हाने मोजज़ात पढ़िया ताजे सामू साईं मोजज़ात पढ़िया त उस्तवान ए हन्नाना रुन्नो गाल समझो था खजिए जो थोड़ो हुजूर जे सामू रुनो रुनो इंतहाई रुनो हुजूर जन भाकुर पायो न के परचायो तवा डिठो गालायो असा तो उन जो छोड़ो भी कोन डिठो असा के बुधायण वाला केर सहाबा शाहिद गलत थींदा त जाहिर गाला दावा गलत थी वेंदी शाहिद गलत थिया त दावा इन करे असा जो मुत्तफिका कीदो आ त अस्सहाबतु कुल्लुहुम उदूल सहाबा तमाम जो तमाम सब आदिल हा
जरा तनकीद का मथे हा सहाबा ते तनकीद करण वारो दुनिया में कोई थींदो त मुकाबलो जमियत कंदी। जॾहिं ये सिपाही तैयार थियल कोन हा उन वक्त में असां मुनाज़रा कयासीं। उन वक्त में सिपाही साहब जो वजूद ही कोन हो। असांजे वालिद साहब मुनाज़रा कया असां कयासीं। उन वक्त में ये तो कोन हा। यो झगड़ो तो असां जीतियो आहे। ताज़ो हिननि साधन खे समझायो यार। ताज़ो हिन लोढ़े जी मस्जिद में मदरसे में मां हाणे वेठो हुउसि साईं जे मदरसे में। ॿ हमरा आया नौजवान हेतिरियूं हेतिरियूं ॾाढ़ियूं छॾे नयूं। मूंखे चयो मौलाना असां तव्हांजी तकरीर खां पोइ शीयत खां तौबा कई आहे। असां ताबूत खणंदासीं। मां ॾाढ़ी बि छॾी आहे। मां हाणे नाई आहियां। आया मां ही ॾाढ़ियूं माण्हुनि जूं कूड़ा या न कूड़ा फतवा वठण आयो वीचारो। त मां शीयत खां तौबा कई आहे। तव्हांजी तकरीर ॿुधी मूंसां हिकिड़ो दोस्त हूंदो आहे हिते शर मूंसां घणो करे तकरीरनि में गॾु हूंदो आहे सखर जो। उन्हनि जो पंहिंजो इमाम बाड़ो आहे। उन्हनि जो छा आहे इमाम बाड़ो आहे। चए थो मां पाण इहो कुलनि ते खयो हाणे हेॾी ॾाढ़ी रखी अथसि क़ुरान ॿुधी तॾहिं मां चवंदो आहियां काफ़र काफ़र चवण सां अंधारी ख़तम न थींदी। हिकिड़ी मोमबती ॿार त रोशनी। ॻाल्हि सम्झो यार। हज़रत अमीर माविया कातिबे वही आहे। मां त चवां थो अहले तशय्युत खे मां चैलेंज थो कयां त अमीर माविया खे शियो भी मञे। हज़रत अमीर माविया के मञे छो दलील जॾहिं इमाम हसन हज़रत अमीर माविया जे हथ ते बैयत करे थो तव्हांजो ॿियो नंबर अज़ीम इमाम शियन जो ॿियो नंबर इमाम मञनि था हज़रत इमाम हसन खे न। वो अज़ीम इमाम जंहिंजे हथ ते बैयत करे थो पियो उन अमीर माविया जी शहादत जे लाइ एतिरो ई काफ़ी आहे जो मुंहिंजो हसन सगोरो उन जे हथ ते बैयत करे। शिये के इनकार करण जी भी जरूरत कोने। अलबत्ता यजीद जी तर्जमानी कोन कंदासीं। असांजा कुछ सादा दोस्त यजीद सहाबिया सा ॻाल्हायो नथा ऐं इमाम हुसैन ज़ोर सां। हाणे अजब जहिड़ो मामलो आहे आहियूं असां सिपाही साहबा वरी हिमायत यजीद जी आहे। इमाम हुसैन जो मामलो ग़लत हो। यजीद जे खिलाफ इमाम हुसैन बगावत छो कई। मां इन सादे पंहिंजे दोस्त के समझाईंदो आहियां घबरा न। वकालत सहाबा जा वकील अज भी जमियत जा उलमा मौजूद हैं। असां इमाम हुसैन जी सिदाकत साबित कंदासीं। नारे तकबीर। जमियत उलमा इस्लाम उलमा हक उलमा देवबंद। सहाबा जी इज्जत ते हमलो थींदो तो इंशाअल्लाह असां अग में हूंदा। बाकी तू नादानी में अची हुदूद किरास न कर। अब गाल समझो तोरो ये हुदूद किरास न कयो। सहाबाए किराम गलत थियन त कुरान गलत थी वेंदो। असांजो अकीदो आहे साहब छो हे असां के कंखा मिलियो। नऊज़ बिल्लाह जे कदे सहाबी गलत आ त पोइ कुरान कीअं सही आहे। इन करे इहो अंधो आहे जेको सहाबा जी मुखालफत करे। ॻाल्हि समझो था न इहो अंधो आहे। जंहिंजे लाइ कुरान फरमाए रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अल्लाह सहाबा का राज़ी आ। सहाबा पंहिंजे रब का राज़ी हा। सहाबा पंहिंजे बुधो मुंहिंजा दोस्तों कुरान तो फरमाए उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा। नबी जा सब यार हक ऐं सच ते। नबी जे यारन के दुनिया में कंहिं गलत चयो वो पान बर्बाद थी वियो। पर हिकड़ी गाल बुधो थोड़ी
या समझण जहिड़ी आहे जेका मां सम्झाइण चाहियां थो। नबी त सब नबी हैं, सब बरहक हैं। अब नबी सब कोन मां कंहिंखे असां मञूं कंहिंखे न मञूं ये ना है। ला नुफर्रिकु बैन अहदिम मिर रुसुली। हुजूर ऐं कुरान असांखे समझायो त कंहिं बि रसूल में फर्क न कजो, सभिनी नबियन खे मञजो त बरहक नबी आहे। सब नबी मूसा भी बरहक हो, ईसा भी अलैहिमुस्सलाम। पर बुधो कुरान तो फरमाए तिलकर रुसुलु फज़लना बाज़ुहुम अला बाज़। नबियन में हिकड़न नबियन के असां ॿियन नबियन ते फज़ीलत बख्शिया। 5 नबी उलुल अज़म नबी आहिन जेके 1,24,000 नबियन में बुलंद मकाम 5 नबियन जो। उन्हनि 5 नबियन में भी मुझे सोहणे मोहम्मद जो मकाम सभिनी नबियन खां मथे आहे। इल्म में मथे, मेराज में मथे, अकल में मथे, इंतहाई बुलंद मकाम मुझे सोने मोहम्मद जो आ। जो नबी सब बरहकिन पर फजीलत वारो मुझो सोनो मोहम्मद। फजीलत वारो हुजूर जन बुधो बुधो नबियन में ही आहे ना। त ये सहाबी सब बरहकिन, सैयदना अमीर माविया भी बरहका छो त नबी जो सहाबी आ ऐं वॾे शान वारो हुजूर जो सालो आ, ईमान सा है। बुधो कन खोले बुधो। ए मां कुरान थो पढ़ा या याद कयो। ए सूरत हदीद जी आयत मां खोलिया। ला यस्तवी मिनकुम मन अनफक मिन क़ब्लिल फतह व क़ातल। ये छा तो पढ़ा? हाफिज़न का पुछी ॾिसो तोखे याद ना है त पुछ जाई वञी त यो मौली साहब काथों पढ़ियो। सूरत हदीदा अब आयत नंबर 10 आयत नंबर कुरान तो फरमाए सहाबी सब सच्चा कुल्लु वादल्लाहुल हुस्ना, सब सा अल्लाह जन्नत जो वायदो कयो आ। पर कुरान उन्हनि जा दर्जात बुधाए थो केड़ा मथे केड़ा हेठ। पाण में दुनिया सा न, दुनिया का तो वे तमाम मथे हैं पर पाण में सहाबा जो दर्जो आ जोर सा। असां जो अकीदो आ त 4 यार 1,24,000 सहाबा में सब का बुलंद मकाम ते। ॿिया भी सहाबी इन पर सभिनी सहाबा में वॾे में वॾो दर्जो जोर सा छो त ये साबिकून अल अव्वलून हैं, पहिरियों पहिरियों मुसलमान थियण वारा। ऐं तव्हांखे ख़बर आहे पहिरियों मुसलमान थिया त केॾियूं तकलीफ़ूं आयूं। हज़रत अबू बकर सिद्दीक हुजूर के जॾहिं घुटो ॾिनो काफ़रन तॾहिं मुंहिंजो सोनो सिद्दीक भॼंदो आयो। ख़ुदा अली तो चवे मां नंढो हुयुसि, हुजूर जे चौधारी फिरां पियो पर मां हुजूर जो दिफ़ा करे न पियो सघां। इहो अबू बकर हो जेको सब सां विढ़े पियो, कॾहिं हिन सां कॾहिं हिन सां चौधारी पियो विढ़े। काफ़रन हज़रत अबू बकर सिद्दीक ते हमलो एॾो कयो जो मथो मुबारक उन जो सफ़ा चिथे छॾियऊं, बेहोश थी वियो। जॾहिं घर ॾे खणाए आया तॾहिं होश में आयो त मुंहिंजे महबूब मोहम्मद जो छा हाल आहे। इन्हनि जन मारूं खाधियूं, इन्हनि जो दर्जो न आहे। ॻाल्हायो बाबा ज़ोर सां। अस्साबिकून अस्साबिकून, ये पहिरियन खां पहिरियन खां अस्साबिकून अल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। ये पहिरियन खां पहिरियां मुहाजिर हुजनि या अंसार। ॿुधो ॿुधो कुरान शरीफ़ तवजो सां ॿुधो। इन बेवकूफ़ खे भी मां सिधो कयां, थोड़ो कुरान तो समझाए। ए सूरत हदीद मां खोलिया बाबा ॾिसो।
ला यस्तवी मिनकुम, अल्लाह ताला तो सहाबा के फरमाए तहां मजा सब एक जड़ा ना आयो। सहाबा के तो चवे तो सब एक जड़ा, ला यस्तवी मिनकुम ऐ साहबियो तहां मजा सब एक बराबर ना हो। हाने उन जो जुदा जुदा करे तो त केड़ा मथे हिन केड़ा हेठ हिन वो बुधाए तो कुरान। मन अनफक मिन कबलिल फतह व कातल, जै खर्च कयो फतह मक्का खां अग में नबी जे मथा ऐं नबी सां गॾिजी लड़ायूं लड़ियूं। उलाइक आज़म दर्जतम मिनल लदीना अनफकू मिन बाद। रब तो फरमाए जन पहिरियों ईमान आंदो मक्के शरीफ खां अग में, मक्के जे फतह थियण खां अग में। अब है गाल समझो, कुरान तो चवे जेके फतह मक्का खां अग में मुसलमान थिया हुजूर ते खर्च भी कयूं ऐं हुजूर सां गॾिजी जिहाद भी, जंगियों ऐं जिहाद क़िताल भी जोर सां उन्हनि सहाबिन जो वॾो दर्जो आहे। उलाइक आज़म दर्जतन, उहे सब खां वॾे में वॾे दर्जे ते आहिनि। आज़म दर्जतन, आज़म अज़ीम, आज़म अञा मुबालगो आहे। आज़म माना तमाम वॾो दर्जो आहे उन्हनि जो, कंहिं खां वॾो दर्जो आहे। अॻिते रब साईं तो फरमाए मन अनफक मिन बाद वल्लज़ी, आज़म दर्जतम मिनल लज़ीना अनफकू मिन बाद व कातलू, जेके फतह मके खां पोइ मुसलमान थिया ऐं उन्हनि नबीअ ते ख़र्च कयो ऐं नबीअ सां गॾु लड़ायूं भी लड़ियूं। इन्हनि जो दर्जे खां उहे पहिरियां माण्हू आज़म दर्जतन, ॿई बराबर न आहिनि, ॿई बराबर। हाणे पुछो इन्हनि खां त हज़रत अमीर माविया मुसलमान कॾहिं थियो? सैयदना अमीर माविया रज़ी अल्लाह अन्हु सहाबी आहे पर ॿी कैटेगरीअ जो। ॻाल्हि सम्झो था, पहिरीं कैटेगरी जो न आहे। पहिरीं कैटेगरीअ ते हज़रत हैदर करार अलीउल मुर्तज़ा शेर खुदा ऐं अबू बकर उमर उस्मान वारा, इहे पहिरीं कैटेगरी जंहिंजे लाइ क़ुरान थो चए उलाइक आज़म दर्जतन। इन्हनि जा दर्जा सब खां हे फतह मक्का खां पोइ जेतोणीकि कन रिवायतन में इहो भी आयो आहे हज़रत अमीर साहब सैयदना अमीर माविया सब चो रज़ी अल्लाह, इन चयो त मां मुसलमान अॻ में थियो हुम पर ज़ाहिर न कयो हुम पाण खे। थी सघे तो थियो हुजे, कने इन रिवायत के सचो न समझियो आहे, पर पोइ भी जेकॾहिं इन रिवायत खे मंझे त मुसलमान थियो पर नबीअ ते ख़र्च त नबीअ सां लड़ाई त पोइ भी कोन कई है न गॾिजी मके खां अॻ में, इन त पोइ शरीक थियो न। त इन जो दर्जो ॿियो आहे। हज़रत अलीअ जो दर्जो ज़ोर सां, हज़रत हैदर करार जो दर्जो असांजो अकीदो आहे उलमाए देवबंद जो, त इन्हनि चइनि यारनि जो दर्जो सब सहाबा में मुक़द्दम आहे ऐं चइनि यारनि में वरी हज़रत अबू बकर जो दर्जो सब खां पहिरियों। नारे तकबीर, शाने सहाबा, मकामे सहाबा, किरदारे सहाबा, जमीयत उलमा इस्लाम। दोस्तों मां तव्हांखे अर्ज़ कयां, उन खां पोइ अशरा मुबशरा अचनि था, चइनि यारनि खां पोइ 10 सहाबी जंहिंखे दुनिया में अल्लाह ताला जन्नत जी हुजूर जन जे ज़बानी खुशखबरी ॾियारी, जंहिंमें इहे 4 भी दाख़िल आहिनि, 6 ॿिया भी आहिनि, इन्हनि जो दर्जो आहे। उन खां पोइ 313 जेके जंग बदर में शरीक थिया उन्हनि जो दर्जो आहे। उन खां पोइ बैत रिज़वान जंहिं कई 1400 सहाबा, उन्हनि जो दर्जो आहे। असां वटि सहाबा जा दर्जात आहिनि, पर अल्लाह क़ुरान जे आख़िर में चई छॾियो कुल्लु वअदल्लाहुल हुस्ना, असांजो सभई नबीअ जे यारनि सां वाइदो भलाईअ जो आहे, सभिनी असां भलायूं कंदासीं, पर दर्जात इन्हनि जा पंहिंजा दर्जात इन्हनि जा। मुंहिंजा सोना, असांजी जमात जे इन्हनि दोस्तनि खे थोरो सम्झायो, रुखा नाला वठंदा आहिनि, पाण वरी हणंदा असां ते, अली माविया भाई भाई, इहो रुखो नालो न आहे। इहो नारे में तूं रुखो नालो हणे थो,
अमीर माविया सच्चो सैयदना अमीर माविया रजी अल्लाह हो, हजरत सैयदना अली हैदर करार रजी अल्लाह हो। ए चाहे तो पयो त इस्लाम जा हुदूद दुश्मनी में किरास करे, असा अहले तशय्युत जे दुश्मनी में पांजे हुदूद के नजर में रखाऊं ना। सहाबा जो जेड़ो नबी पांजे यारन के सुञातो हो, तू एड़ो कोन सुञातो। नबी वट जो दर्जो आ वो दर्जो ओहे रखंदे हैं। कुरान जी नस मां पढ़ी बुधाई आ इनन जो पाण में बराबरी ला यस्तवी लिखो पिया न कुरान में भाई बराबर। वो तू यो किए बराबरी दिखारींदो तो दोस्तों सहाबा चो सब शान वारा। असां के मेराज मिलियो, कुरान मिलियो, दीन मिलियो त सहाबा खां मिलियो। जो सहाबा गलत थी वेंदा त दीन काडो सच थींदो। चो कुरान भी सच्चो आ त नबी जा सब यार भी हाँ इनन जो पाण में झेड़ो थियो आ यो भी थोड़ो समझो। आम आलिम सगोरा भी इने झेड़े के कोन समझाइन। झेड़ो थियो आ पर यो यहूदिन विधो आ। काहे विधो आ? यहूदी अब्दुल्ला इब्न सबा जे हजरत उस्मान गनी के शहीद करायो इन जो टोलो आ। जेको हजरत अली जे आड़ में पाण के लिकाइंदो रहो, इन जे करे हजरत अमीर माविया ए हजरत हैदर करार जे विच में झगड़ो अची वियो। पर अल्लाह ताला कुरान में फरमायो आ असा क़यामत जे ॾींहुं बिन्हनि जे दिलनि मंझां नफ़रतूं कढी, मोहब्बत विझी, गिल कढी करे प्यार विझी बिन्हे के गॾु जन्नत में विहारींदासीं। अब ॻाल्हि समझो था या न? थोड़ो समझो यार। झगड़ो थियो आ, झगड़ो त नबियन में भी थियो आ। अब बिन नबियन में भी झगड़े जे करे नबी गलत थोड़े थी वेंदा। ताके खबर आ हजरत मूसा पांजे भाव वडे हारून जी दाढ़ी में बख विधो, मथे जे वारन में बख विधो। जडे दिठाई त कौम शिरक करे थी, गाबे जी पूजा करे थी त नबी के शिरक ते गैरत इंदी आ। गैरत में हजरत मूसा अलैहि सलाम जोश में अची पांजे भाव जे मथे जे वारन ऐं दाढ़ी में वरतो। छा में लिखियल आहे? गालायो न था इन कुरान में लिखियल आहे। हारून तो चवे ला ताखुज बिलिहियती वला बिरासी यब्न ऐ मुंहिंजी अम्मा जा पुट। अम्मा जो नालो इन करे थे तो अम्मा में प्यार आ, त मूसा में प्यार अचे। मूसा यब्न ऐ मुंहिंजे अम्मा जा पुट, मुझे मथे मुझी दाढ़ी खान वठ। मां ॾाढो रोकियो मान पर तो जी कौम कोन मुड़ी। साईं मां इन शिरक में शरीक न आहियां, तू भुलला। मूसा अलैहि सलाम जी गलत फहमी दूर थी त मूसा पंहिंजे लाइ भी दुआ तो घुरे अॻिते ऐं अधे जे लाइ रब इग़फिरली वली अखी, रब मूंखे भी माफ कर, मुझे भाव के भी माफ कर। अब गलत फहमी थी पान में एतरो थियो जो दाढ़ी में बख पया तभी नबी बई बरहक हा। नबी बई सहाबा में जेकॾहिं पान में थोड़ो झगड़ो थियो त चओ बई सहाबी बरहक हा। बई सहाबी जोर सां बरहक। ॿुधो असांजे उलमा जो अकीदो आहे। हिकिड़े माण्हू मस्जिद जे दरवाजे ते किलो हयो, मस्जिद जे दरवाजे ते किलो हयो। इन ख्याल से मत को गधा घोड़े वारो अचे, डांद वारो अचे, पंहिंजा डांदड़ा पंहिंजो गधो या को बकरी बधी इन किले में आराम से नमाज पढ़ंदो त मुंहिंजी बकरी मुंहिंजो गधो भजी कोन वेंदो। ॿियो हमरा आयो उन चयो यार हे त किलो के नाबीने माण्हू को रात जी अंधारी में मुसलमानन के नमाजन के तकलीफ ॾींदो, मता को थाबड़ जी इन किले में किरी न पवे। उन वरी पटे छॾे वने वरी हुन खोड़ियो हिन जोर सां। भाई एक बे जे अमल जुदा जुदा मुखालिफा हो मारे तो है। असा
असांजे उलमा लिखियो आहे बिन्हीअ जूं नियतूं पाक हुयूं इन करे सवाब बिन्हीअ खे मिलंदो हणण वारे खे भी सवाब त पटण वारे खे भी सवाब मिलंदो इन करे सहाबा जूं नियतूं सैयदना अमीर माविया जी नियत भी पाक हुई अली जी नियत भी पाक हुई इन्हनि जो जेकॾहिं झगड़ो थियो आहे त बिन्हीअ खे झगड़े में भी सवाब मिलंदो बे नंबर में तनकीद जो हक असा के कोने त असा वेठा पांजे वडन जा नुक्स कढो एकड़ो वडेरो मा खां पे पूछे मौलाना यो हजरत अमीर माविया जो आया हजरत अली जो झेड़ो थियो इन जो छा मतलब आ केर हक ते हो केर ना हक ते मा उन यार के चो हेडिया तू वडेरो आ ना फैसला कंदो आ चे हां मा चो देव खबर जे के तहां ब वडेरा विड़ी पयो फैसलो राहक कंदा यार गाला हमरा चुप थिए चन सही ये त न थिंदो आखिर असा जो मा जो केर कंदो चे चीफ सरदार कंदा माना असा का जेके मा जो यार सहाबा असा जा चीफ सरदार न उनन जो पाण में झगड़ो थे त असा त राह को उनन जा अब गाल समझो था जान फैसलो असा कंदा से गाल आयो फैसलो उए पाण कन या हुजूर करे या अल्लाह करे बाबा रब साईं फरमा मानन के ठाहे छदींदुसे दुनिया में गलत फामियूं विचन लोफरन वेतियूं छो तो वो दौर डायरेक्ट मिलण जो न हो हुन के कुंड में खराब क्यों हिन के हां ये थी वेंदो आ गलत फामी बुधो बुधो वरी मां उन वडेरे के चो वडेरा गाल त बुध भला बई धुरियूं तोडे फैसले लाए ना अचन पो भी फैसलो करे वेंदे गालायो असली न था अब धुरियूं जो ना अचन बई असा वट हुजनी ना तो फैसलो असा कंदा से गालायो जोर सा वडेरे चो से ये के फैसलो थिंदो धुरियूं ता अचन ना मा चो मसलो यो आ ना धुरियूं अग में गुजरी वयूं इते आहन कोन जो तो वट फैसलो असा खणी अचाऊं या मा वट फैसलो अचे या मौदूदी वट फैसलो अचे जब मौदूदी फैसलो न कंदो छो त धुरियूं हाजिर कोनन फैसलो धुरन सा थींदो आ चो यो फैसलो असा जो ना है फैसलो अल्लाह अल्लाह जो रसूल का नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम हजरत मौलाना मोहम्मद याया अब्बासी साहब नारे तकबीर शेर इस्लाम मौलाना मोहम्मद याया अब्बासी आया आया शेर आयो 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 एक अब्बासी सब पे भारी एक अब्बासी आयो आयो वैरो बाबा वैरो ज़ियारत थी वई बारे मेहमान जो तवा अल्हम्दुलिल्लाह सिंध जे अंदाज सा उठी करे इस्तकबाल भी कयो सुठी गाल थी वई वेओ वेओ हां खामोशी दोस्तों थोड़ो तवज्जो कयो त अस्सहाबतु कुल्लुहुम उदूल पर इनन में दर्जात हैं पाण में हजरत अली जो दर्जो आलिया हजरत अमीर माविया जो दर्जो साफिला वो फतेह मक्का में हजरत अली फतेह मक्का खां अग जो आ ए फतेह मक्का खां पोइ जो गाल समझो थोड़ी तंजे करे कुरान जी आयतूं साफ बीठियूं हन ए जेके हुदूद किरास कन था संजा दोस्त इनन के समझाण का त सब सहाबा आदिल सब सहाबा उनन जो एकड़ो मोडे भजंदो आयो वडेरो मुखे जे मौलाना हजरत अली आए अम्मा आयशा जी भी त जंगे जुमल थिया जंगे जुमल थिया माचो हाथिया मां ए पुत्र जो झेड़ो हो माचो तू विच में नाच जो इंदे त वरी कुछ गाल तोडे कसी न बीहे तो कुछ होयो सी किस्म जो माचो बता गाल तोडे कसी न बीहे जे किए भला माचो मसलो साफ आ मां चंबो भी हणे त परवाह ना है पर पुत्र के हक ना है जो न सा लड़ाई लड़े गाल समझो था यार ना पर बुधो असा जो अकीदो हैदर करार अली उल मुर्तजा जने फाते थियो जंगे जुमल में तने 100 या 99 औरतों
अम्मा आयशा सिद्दीका के इज्जत सां ॾेई करे मदीने पहुचाइण वारो अली हो। गाल समझो तो सही। हैदर करार को मामूली हस्ती हो। हुजूर फरमा जादे अली वने ओने हक के अल्लाह हलाए। असांजो अकीदो आ त अली हक ते हो। बेन जो नियतूं पाक हो इन जे करे उहे गुनाहगार न थींदा। उहे गुनाहगार औ खता इज्तिहादी चइबो आहे उनखे। दोस्तों हुदूद किरास न कयो, अकायद के संभालियो। अञा उलमा देवबंद जीअरा आहिनि ईअं तव्हांखे न तव्हांखे हद किरास करण ॾींदा न उन्हनि कमीननि खे हेॾे अचण सां छॾींदासीं। नारे तकबीर। उलमाए हक, उलमाए देवबंद, जमीयत उलमाए इस्लाम। असांखे पंहिंजो अकीदो चङी तरह मालूम आहे। असां उन जी पासबानीअ जो ज़िमो खयो आहे त ईअं कोन खयो आहे। असां कंहिंखां टिॼऊं घबरायूं कोन था। पंहिंजनि खे बि ॿुधाईंदासीं त दुश्मननि खे बि दनाए ॿुधाईंदासीं। त असां जीअरा हूं मुनाज़रो कर सहाबा सभु सच पे। सहाबा जी मुखालफत कंदे त असां न छॾींदासीं। अब ॻाल्हि सम्झो था या न? असां सभिनी दुश्मननि सां मुक़ाबिलो असां कयो आहे। कादियानीअ सां मुक़ाबिलो जमीयत वारनि कयो। चकड़वालीअ सां मुक़ाबिलो जमीयत वारनि कयो आहे। मुंहिंजा दोस्तो जेके चवंदा आहिनि त असां अहलुल क़ुरान हो उन्हनि सां मुक़ाबिलो उलमाए जमीयत कयो आहे। जेके चवंदा आहिनि असां हदीस वारा हूं असां चवंदा आहियूं तव्हां अहलुल हदीस न अहलुल हवा हो, उन्हनि सां मुक़ाबिलो असां कयो। दोस्तो जेके चवंदा आहिनि बुजुर्ग ऐं अलाह में कोई फर्क कोन्हे, नबी ऐं अलाह हिकु आहे। अल्हम्दुलिल्लाह उहे हक़ जा उलमा अॼु बि वेठा आहिनि जेके ॿुधाइनि था त नबी मखलूक आहे, अल्लाह ख़ालिक आहे। नबी मरज़ूक आहे, अल्लाह राज़िक आहे। ऐं हाणे जेको गवर्नमेंट ऐलान कयो त मदारिस असां नवां ठाहिण, वो छड़ो असां देवबंदनि लाइ हो। ॻाल्हायो शीयन जो मदरसो भी न ठांदो, बरेलवी जो मदरसो भी न ठांदो, सिपाही साहबा जो मदरसो भी न ठांदो। ॿुधो इहो सभु जे लाइ ऐलान आहे, पर सीनो सिपर करे कंहिं जलसा जलूस न कढिया आहिनि जमीयत वारा पेश पेश। नारे तकबीर। जमीयत उलमाए इस्लाम, उलमाए हक, उलमाए देवबंद। असां गवर्नमेंट के बुधाए छॾियूं था तो जे ॾाॾनि अंग्रेज़नि जा भी ॾंद खट्टा असां क्या हसे, तू तो उन्हनि जो बचड़ो आ, तोखे त ईअं माटे में माटे न विझाऊं। दोस्तो वो मुझे हुसैन अहमद मदनी हो। अंग्रेज पुछुस त मुझे मुखालफत में फतवा तू ॾिनी आहे? चे हा मां ॾिनी आहे, ॾींदो रहंदुसि, ॾियां थो। चे कंहिंजे खिलाफ कहिड़ी कोर्ट में बीठो आहे? चे मूंखे ख़बर आहे मां जंहिं कोर्ट में बीठो आहे मां पटके सां पंहिंजो कफन भी ॿधी आयो। असांखे सिरनि जी परवाह न आहे, मौत त असां खाधियूं पीतियूं वेठा आहियूं बा, ॾाढियूं अछियूं थी वियूं। अञा मौत शहीद शहादत जो मिले त जिंदी छुटे, सब कुछ धोइजी वञे। इंशाअल्लाह जेसिताईं ज़िंदा आहियूं चो हक़ जी लाइ लड़ंदा रहंदासीं। उहा जमात हक़ जी असां समझी आहे। मां तमाम जमातूं ॾिठियूं आहिनि, सभिनी जा किताब कंघालिया आहिनि, पर खुदा जो कसम निंड में जाग में मूंखे ईअं नज़र अचे थो त सच वारी जमात आहे त जमीयत उलमा इस्लाम। दोस्तो 17 रमज़ान हुई मां न ॿुधाया हा, पर तव्हांखे ॿुधायां थो, कॾहिं कॾहिं मां ॿुधाईंदो आहियां। 17 रमज़ान हुई, कुरान शरीफ मुंहिंजे साम्हूं पियो आहे। 17 रमज़ान हुई, मुंहिंजे दिमाग़ में हो त कहिड़ी जमात सां गॾु कमु कयां, तबलीग सां कयां या ॿिए सां कयां या टे सां कयां, कहिड़ी जमात में असां वधीक मेहनत कयूं। खुदा जो कसम मां हुज़ूर जन जी ज़ियारत कई त काबतुल्लाह में मताफ में बीठा आहिनि तवाफ जे दौरान। मुझे पासे में एकड़ो साहबी बीठो, मां पुछांस तो मसमू का अरबीअ में तुझो नालो छा है? तो मुखे चए तो इस्मी साद। वो साद बिन वक्कास हो या साद बिन ज़रारा हो,
उनजे पंहिंजो नालो मूंखे यादि आहे, उनजे पीउ जो नालो मूंखे ज़हन में न रहियो। मां उन खां पुछो मा कान अलमुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुजूर जो झंडो कहिड़ो हो? त मूंखे काबतुल्लाह मां लठ कढियई, काबतुल्लाह जे दरवाजे जे हेठों निंड में ॾिसां थो उन लठ जे मथां झंडो वेढ़ियलो, हीअं छिके करे उन लठ खां खोलियई त इहो जमियत जो झंडो। नारे तकबीर, परचमे नबवी, परचमे नबवी, जमियत उलमा इस्लाम। तॾहिं खां पोइ मां फ़ैसिलो कयो त मरण जीअण असांजो इन जमियत सां। उहिदो ॾियनि या हेठों जमात में रखनि त बि असांजो साथ जमियत सां। दोस्तो अहिड़ी प्यारी जमात खे कीअं छॾिबो? इहा थोड़ा हे लामा आहिनि, कॾहिं कॾहिं लामा छांगे बि छॾिबियूं। जेका लाम बेसुरी वधी वेंदी आहे न था सम्झो। असां उन्हनि खे पंहिंजो चऊं था, लाम त चऊं था, पर बेसुरो जो निकिरी वेंदो त बाबा कटियोसि ॿार। ॻाल्हि नथा सम्झो। तंहिंजे करे कॾहिं कॾहिं बेसुरियूं लामा कटबियूं आहिनि त दुआ कयो अल्लाह असां इन वण जी छांव में असांखे अल्लाह रहाए। जमियत जो इहो वॾो वण आहे, इन में असां छांव में हुजऊं, क़यामत जे ॾींहुं हुजूर जे झंडे हेठां बिना हिसाब किताब जे जन्नत मिले। वधीक मां तव्हांजे ऐं साईं जे मुंहिंजो मौज़ू ॿियो हो, पर दोस्तनि ॿिए पासे चिठी असां हलाए छॾी। ॻाल्हि सम्झो था न? ठहियो वरी मुलाक़ातूं थींदियूं, ज़िंदगी आहे। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रब्बिग़फिर बिरहमतिक या